असीं चाहियूं था हकीकी मुसलमान बणजी वञूं तो मुसलमान की निशानी कहिड़ी आहे? अवां चओ था आऊं मुसलमान, आऊं चवां थो आऊं मुसलमान, दुनिया जो हर शख्स चए थो आऊं मुसलमान, हर शख्स शायद कसम खाने के लिए तैयार होंदो साईं आऊं मुसलमान। हकीकी मुसलमान केरा? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल मुस्लिमो मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुसलमानों तन्हाई में सोचजो, अकेलाई में भी सोचजो इन जुमले ते, छा वाकई आऊं मुसलमान आहियां? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वमन अहसनु कौलन मिम्मन दआ इलल्लाह व अमिल सालिहन व क़ाल इन्ननी मिनल मुस्लिमीन। हर किस्म की नाम ज़ुल जलाल वल इकराम वहदहु ला शरीक लहु जिला। दुरूद सलाम प्यारे पैगंबर शाकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते वजह मुख्तसर हमदई सलात का बाद अज असीं इंशाअल्लाह 4 शयुनि जी वज़ाहत कंदासीं। नंबर 1 हकीकी मोमिन छाखे चइबो आहे, उनजी अहम तरीन निशानी कहिड़ी आहे। नंबर 2 हकीकी सच्चो मुसलमान छाखे चइबो आहे, उनजी अहम निशानी कहिड़ी आहे। नंबर 3 हकीकी मुजाहिद कहिड़ो आहे ऐं उनजी अहम निशानी कहिड़ी आहे। नंबर 4 हकीकी मुहाजिर हिजरत करण वारो केरु आहे ऐं उनजी अहम निशानी कहिड़ी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन्हनि चइनी सवालनि जी वज़ाहत सिर्फ़ हिकिड़ी हदीस में बयान फरमाई है। पाण फरमाइनि था अतदरून मल मोमिन अला उखबिरुकुम, छा तव्हांखे न ॿुधायां तो मोमिन छाखे चइबो आहे? ईमान वारो इंसान केरु हूंदो आहे? अवां चओ था आऊं चवां थो दुनिया जो हर ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण वारो इंसान चए थो साईं आऊं तो मोमिन आहियां, आऊं त ईमानदार आहियां, आऊं पंहिंजे पर में पंहिंजो पाण खे सम्झां थो त हकीकी माना में आऊं ई मोमिन आहियां। पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मन अमिनहु अन्नासु अला अम्वालिहिम व अनफुसिहिम, हकीकी माना में मोमिन चइबो ई उनखे आहे जंहिंजे बारे में कुल दुनिया कुल इंसानियत जो इहो ख़्याल हुजे त हिन माण्हू जी ज़ात खां, हिन इंसान खां न मूंखे जानी खतरो आहे, इनखे मोमिन चइबो आहे। जंहिं ते इंसाननि जो अहिड़ो एतमाद थी वञे, जंहिं ते इंसानियत जो अहिड़ो भरवसो थी वञे, इंसानियत हुन ते एॾो भरम ऐं एॾो यकीन रखंदी हुजे त वाकई फलाणो माण्हू अहिड़ो आहे जेको ज़िंदगी में कॾहिं कंहिंखे माली नुक़सान कोन थो पहुचाए सघे, कॾहिं कंहिंसां धोखो कोन कंदो, ग़लति बयानी कोन कंदो, ग़लति तरीक़े सां कंहिंजो माल कोन फबाईंदो, कूड़ ॻाल्हाए कंहिंजे नसीब ते हमले आवर कोन थींदो, कॾहिं उनखे मौक़ो मिली बि वञे कंहिंजी कम अकली खां घटि ज़हानत खां फ़ाइदो कोन वठंदो, उनखे मौक़ो मिली बि वञे तंहिं बावजूद बि वो जीअं पंहिंजे माल, पंहिंजी दौलत, पंहिंजी इज़त, पंहिंजी आबरू जो मुहाफ़िज़ हूंदो आहे,
बिल्कुल इएं कुल इंसानियत जे माल जी वो इएं हिफ़ाज़त कंदो आहे। मुसलमानों सोचो छा असीं मोमिन आहियूं? सोचण जी ॻाल्हि आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ॿुधाइनि पिया त मोमिन हू आहे जंहिंजे बारे में दुनिया खे यकीन हुजे त ही मुंहिंजो माल नथो खाई सघे, ही मुंहिंजी इज़त मुंहिंजी आबरू ते कॾहिं हमिलो कोन थो करे सघे। अल्लाह असांजे हाल ते रहम करे। जे मुआशरे में मस्जिद जे थल्हे खां ॿाहिरि रखियल जुती बि महफ़ूज़ न हुजे, असां कीअं था चई सघूं त असांजे मुआशरे में अहल ईमान मौजूद आहे? मुसलमानों जेकॾहिं असांजे मस्जिद जे थल्हे खां ॿाहिरि रखियल जुती बि महफ़ूज़ कोन्हे, पोइ पैसा, पोइ दौलत, पोइ ॿियूं शयूं, ॿियूं अमानतूं, उन्हनि जो छा हाल हो? उन्हनि जी छा कैफ़ियत हूंदी? छा असां मां को हिकिड़ो माण्हू अहिड़ो आहे जेको पूरी मस्जिद मां उथी ईअं चवे साईं आऊं 5000 रुपया ॿाहिरि थल्हे ते रखी थो छॾियां, पूरे ॾींहं खां बाद में ॾिसंदुसि केरु खणे थो या कोन थो खणे? छा था सम्झो पंहिंजी जॻह ते हूंदा? को माण्हू पंहिंजी मोबाइल उते रखी अचे जिते जूता रखिया वञनि था। मुसलमानों छा था सम्झो मोबाइल पंहिंजी जॻह ते हूंदी? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था मोमिन आहे वो जंहिंजे बारे में दुनिया खे यकीन हुजे त ही माण्हू मुंहिंजी इज़त, मुंहिंजी आबरू, मुंहिंजे माल जे मथां कॾहिं हमिलो कोन कंदो। मुसलमानों असांजे बारे में केरु ज़बान ॾे? असांजे बारे में केरु ॿुधाईंदो त वाकई असीं मोमिन आहियूं? असांजे बारे में औरत जी इज़त महफूज़ हूंदी? हिकु ज़बान खां केरु महफूज़ हूंदो? मन अमिनहु नासु अला अनफुसिहिम व अमवालिहिम, जंहिंखे ॾिसे को मर्द ॾिसे का औरत ॾिसे उनखे ख़्याल गुज़रे त ही माण्हू मुंहिंजे माल, मुंहिंजी दौलत, मुंहिंजी जान जो मुहाफ़िज़ आहे, इनखे मोमिन चइबो। मोमिन त हो हूंदो आहे अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल गैब, उनजो गैब ते ईमान ना। मोमिन तो हो हूंदो आहे व युकीमुन अस्सलाह, वो नमाज के कायम करण वारो हूंदो आहे। व मिम्मा रज़क़नाहुम यनफिकून, अल्लाह जे अताउन मां अल्लाह जी राह में खर्च करण वारो हूंदो आहे। वल्लज़ीना युमिनूना बिमा उनज़िला इलैक व मा उनज़िला मिन क़ब्लिक व बिल आखिरति हुम युक़िनून, वो पहिरनि किताबनि ते कुरान मजीद ते यकीन रखण वारो हूंदो आहे, वो आखिरत ते यकीन रखण वारो हूंदो आहे। उलाइका अला हुदम मिर रब्बिहिम व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, अल्लाह फरमाए तो इहे ही हिदायत याफ्ता, इहे ही कामयाब इंसान है। सोचो छा पाण मोमिन आहियूं? कॾहिं पंहिंजे पाण खां पाण सवाल कयूं छा वाक़ई त ना मोमिन आहियां? ईमानदार चइबो कंहिंखे आहे? ईमान आजिज़ी इंकिसारी जो नालो आहे। ईमान त अर्श जे रब सां सच्ची मोहब्बत जो नालो आहे। ईमान त नेक ऐं पाकीज़ा जज़्बात ऐं ख़यालात जो नालो आहे। ईमान त पंहिंजी ज़ात, पंहिंजे वजूद, पंहिंजे नफ्स खे अल्लाह जी ज़ात जे हवाले करण जो नालो आहे। ईमान त हिन दिल में रखियल, हिन जिस्म जे बादशाह दिल में रखियल नेक जज़्बात जो नालो आहे। आमन रसूल बिमा उनज़िला इलैहि मिन रब्बिह वल मुमिनून कुल्लुन आमन बिल्लाहि व मलाइकतिहि व कुतुबिहि व रुसुलिहि। रब्बुल आलमीन फरमाए तो मोमिन तो हो हूंदो आहे जंहिंजो अल्लाह ते ईमान, जंहिंजो अंबिया ते ईमान, जंहिंजो फ़रिश्तनि ते ईमान, जंहिंजो रसूलनि ते ईमान, जंहिंजो आसमानी किताबनि ते ईमान हूंदो आहे। मोमिन तो हो हूंदो आहे जंहिंजे दिल में अना न हुजे, जंहिंजे दिल में तकब्बुर न हुजे, जंहिंजे दिल में रियाकारी न हुजे, जंहिंजे दिल में ॾेखाव ऐं शोहरत तलबी न हुजे, जंहिंजे दिल में तबाह, हिर्स ऐं लालच न हुजे, जंहिंजे दिल जा सभु जज़्बात सिर्फ़ उनजे रब जे लाइ हुजे, उनजे ख़ालिक लाइ, उनजे मालिक जे लाइ, उनजे परवरदिगार जे लाइ। कुल इन्ना सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन, जंहिंजा तसव्वुर, जंहिंजा ख़यालात ऐं जज़्बात इहे हुजनि तूं ईअं चवंदो हुजे अल्लाह मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी निमाज़, मुंहिंजा रब सिर्फ़ तुंहिंजे लाइ, अल्लाह सिर्फ़ तुंहिंजे लाइ, अल्लाह सिर्फ़ तुंहिंजे लाइ।
ला शरीक ला, इन में कोई शरीक कोन्हे। मोमिन पंहिंजे लाइ थोरे ई ज़िंदा हूंदो आहे, हू त अल्लाह लाइ ज़िंदा हूंदो। मोमिन पंहिंजे लाइ थोरे ई कमाईंदो आहे, हू त अल्लाह जी रज़ा जे लाइ कमाईंदो आहे। मोमिन जा दिहाड़ा, मोमिन जूं रातियूं, मोमिन जी ज़िंदगी सिर्फ़ रब्बुल आलमीन जे लाइ बसर थींदी आहे। व इबादुर रहमान लदीना यमशूना अलल अर्ज़ि हौना, अल्लाह जा बंदा तो है, रहमान जा बाना तो है जेके ज़मीन ते वॾी आजिज़ी सां हलनि था। वइदा ख़ातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा, को जाहिल, को नाफरमान, को गुनाहगार मिली वियो, सलाम चयूं, गुज़री हलिया विया। अल्लाह उन्हनि जो रातियूं कीअं हूंदियूं आहिनि? वल्लज़ीन यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, रब्बुल आलमीन फरमाए थो, मुंहिंजा बंदा, मुंहिंजा बाना, रहमान जा बाना, अल्लाह से मोहब्बत करने वाला सच्चा मोमिन केर थींदा आहिनि? यबीतूना लिरब्बिहिम, उन्हनि जो रातियूं बि अल्लाह जे लाइ गुज़री वेंदियूं आहिनि। मोमिन जी रात रब जे लाइ हूंदी, मोमिन जा दिहाड़ा अल्लाह जे लाइ हूंदा आहिनि। मोमिन इंसान जी ज़िंदगी अल्लाह जे लाइ हूंदी है। उनजा साह जा आख़िरी सिलसिला, सकरात जो मंज़र बि अल्लाह जे लाइ हूंदो आहे। मोमिन जी ज़िंदगी में गैरुल्लाह कोन हूंदो आहे। मोमिन जी ज़िंदगी में गैरुल्लाह कोन हूंदो आहे। मोमिन जी ज़िंदगी में गैरुल्लाह जो तसव्वुर ई न हूंदो आहे। हीउ त ठहियो ई अल्लाह जे लाइ आहे। हिनजी ज़िंदगी अल्लाह जे लाइ, गुफ्तगू अल्लाह जे लाइ, कचहरी अल्लाह जे लाइ, दोस्ती अल्लाह जे लाइ, दुश्मनी अल्लाह जे लाइ, नमाज, क़ियाम, रुकू, सजदा अल्लाह जे लाइ, नज़र, न्याज, सदक़ात ऐं ख़ैरात अल्लाह जे लाइ, ज़िक्र ऐं अज़कार, क़ुरान जूं तिलावतूं अल्लाह जे लाइ, हिन जी कुल ज़िंदगी अल्लाह जे लाइ, हिन जी ख़ुशी, हिन जी ग़मी, हिन जी नज़र, हिन जो निहारूं, हिन जा तलफ़ुज़, हिन जा कलिमात, हिन जी कचहरी, हिन जो महफिलों, हिन जी कुल ज़िंदगी जो लम्हो, मिनट ऐं सेकंड लिल्लाह, इहो सिर्फ़ अल्लाह जे लाइ हूंदो। तॾहिं फरमाई यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा, मोमिन उहे हूंदा आहिनि जिन्हनि जूं रातियूं अल्लाह जे लाइ हूंदियूं। सच ॿुधायो, असां कॾहिं पंहिंजे पाण खां सवाल करियो, छा मुंहिंजी रात, अल्लाह त पंहिंजे हाल ते रहम फरमाए, मुसलमानों असांजी रात त मोबाइल लाइ गुज़री वेंदी आहे, असांजी रात त इंटरनेट लाइ गुज़री वेंदी, असांजी रात त गुनाहनि जी ॻोल्हा में गुज़री वेंदी आहे, असांजा दिहाड़ा त नाफ़रमानीअ में गुज़री वेंदा आहिनि। ॾींहुं गुज़रियो कूड़ गल दुनिया में, इन्हें के कहिड़ी ख़बर त ईमान छा आहे, इन्हें के कहिड़ी ख़बर त मोमिन छा खे चइबो आहे। मोमिन त उहे हुआ जिन्हनि जे बारे में अल्लाह फरमायो, फ़इन आबदो बिमिस्लि मा आमनतुम बिहि फ़क़द इह्तदौ, जेकॾहिं दुनिया वारनि जो ईमान अहिड़ो ईमान बणिजी वञे जहिड़ो मोहम्मद जे सहाबा जो ईमान ना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त कुल दुनिया हिदायत याफ़्ता थी वेंदी। मुसलमानों छा पंहिंजो ईमान अहिड़ो आहे? हिकु नेक इंसान बि सोचे, परहेज़गार इंसान बि सोचे त रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मोमिन त उहो हूंदो आहे जंहिं ते कुल इंसानियत जो इहो भरम हुजे, ही माण्हू मुंहिंजो माल कॾहिं ग़लति तरीक़े सां कोन खाईंदो, इंसानियत जो एतमाद खटे वठंदो आहे, इंसानियत जो यकीन खटे वठंदो आहे, कुल इंसानियत हुनखे अमानतदार सम्झंदी आहे, कुल इंसानियत हुनखे अमीन, सचो, बावकार, साहिब अखलाक सम्झंदी आहे, कुल इंसानियत खे हुन ते एॾो यकीन हूंदो आहे त पूरी दुनिया मुंहिंजो माल नाजाइज़ तरीक़े सां खाए सघे थी, पर फलाणो माण्हू न, उहो त मोमिन आहे, वो तो अल्लाह ते यकीन रखण वारो आहे। मुसलमान उन माहौल, उन मुआशरे जो छा चइजे जे मुआशरे में भाउ खे पंहिंजे भाउ ते यकीन न रहे, बेएतमादी जी दुनिया, बेएतबारी जी दुनिया, लापरवाही सां भरियल मुआशरो, खुद गर्ज इंसानियत, लापरवाह इंसानियत, अना परस्ती जो माहौल, तकब्बुर, रियाकारी जो माहौल, लगे ईअं थो हिते हर शख्स मफ़ाद परस, खुद गर्ज आहे। असां त पंहिंजी ज़ात लाइ जीअंदा आहियूं, असां पंहिंजी ज़ात लाइ ज़िंदगी गुज़ारींदा आहियूं, पाण कॾहिं अल्लाह जे लाइ ज़िंदा रहिया, असां कॾहिं सोचियो आहे? पाण त पंहिंजी ज़ात लाइ ज़िंदा रहंदा आहियूं, कमाई मुंहिंजी ज़ात जे लाइ, दौलत मुंहिंजी ज़ात जे लाइ, पैसो मुंहिंजी ज़ात जे लाइ, ख़ुशियूं मुंहिंजी ज़ात जे लाइ, मुंहिंजा गम मुंहिंजी ज़ात जे लाइ। मुसलमानों अल्लाह जो कसम, मोमिन अहिड़ो न हूंदो आहे,
मोमिन अहिड़ो न हूंदो आहे, हुनजी दौलत बि अल्लाह जे लाइ हूंदी, हुनजी दुनिया कुल कायनात, हुनजा जज़्बात, हुनजा ख़यालात लिल्लाह, सभु जा सभु अल्लाह जे लाइ हूंदा आहिनि। हाणे सोचिजो, इन अल्फाज़ ते सोचिजो, इन जुमलनि ते सोचिजो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मोमिन जी अहम निशानी कहिड़ी ॿुधाई आहे। तो दुनिया जो एतमाद खटे वठंदो आहे, दुनिया उन ते यकीन रखंदी आहे, दुनिया खे उन ते तमामु वॾो भरम हूंदो आहे, दुनिया उनजो भरम कॾहिं टोड़े कोन थी सघे। मुस्लमानो छा पाण अहिड़ा आहियूं? छा पाण अहिड़ा आहियूं? सलासुन मन कुन्न फी वजद बिहिन्न हलावतल ईमान, जंहिंजी ज़िंदगी में टे यकून अल्लाह व रसूलु अहब्ब इलैहि मिम्मा सिवाहुमा, वो अल्लाह उनजे रसूल सां कुल कायनात खां वधीक मोहब्बत कंदो। मुसलमानो, जेकॾहिं रब सां अहिड़ी मोहब्बत हूंदी न, पोइ पाण बेनमाज़ी कोन हूंदासीं। जेकॾहिं अल्लाह सां अहिड़ी मोहब्बत हूंदी, पोइ पंहिंजो मस्जिदूं ख़ाली कोन हूंदियूं। जेकॾहिं अल्लाह सां इहा हक़ीक़ी मोहब्बत हूंदी, जंहिंजो तज़किरो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे, पोइ सालहा साल पंहिंजे घरनि में क़ुर बंदि पियल कोन हूंदो। जेकॾहिं अल्लाह सां हक़ीक़ी मोहब्बत हूंदी न मुसलमानो, पोइ चेहरे तां नबी जी सुन्नत कॾहिं ज़िबा कोन थींदी। जेकॾहिं अल्लाह सां हक़ीक़ी मोहब्बत हूंदी न, पोइ असीं अल्लाह जा बणिजी वेंदासीं, अल्लाह लाइ ज़िंदा रहंदासीं, अल्लाह जे लाइ दुनिया मां रुख़्सत थी वेंदासीं। नंबर 2, वाई यकरा अन यऊद फिल कुफ्र कमा यकरा अन युल्का फिन नार, हुनजो कुफ्र में मोटण हुनखे अहिड़ो मुश्किल लॻंदो जीअं त हुनखे बाह में उछलायो पियो वञे। वाई युहिब्बल मरअ ला युहिब्बुहु इल्ला लिल्लाह, टियों मरहलो इहो आहे कि इंसान सां मोहब्बत कंदो न, उहो बि अल्लाह जे लाइ मोहब्बत कंदो। ऐं हिकिड़ो मिसाल ज़िक्र कंदो आहे, पंहिंजे मोबाइल जे कुल कॉन्टेक्ट ते नज़र करियो, 1000, 1500, 2000 कॉन्टेक्ट हूंदा, राब्ता हूंदा, उन्हनि मां को हिकिड़ो राब्तो पाण अहिड़ो ॿुधायूं, हिकु राब्तो पाण अहिड़ो बयानु करियूं जंहिंजे बारे में पाण ईअं चऊं साईं हिन माण्हू सां मुंहिंजो राब्तो सिर्फ़ु मुंहिंजे रब जी रज़ा जे लाइ। को हिकु मिसाल ॾेई सघूं था, को हिकिड़ो माण्हू ज़िक्र करे सघूं था, पाण किथे अल्लाह सां सचा आहियूं, पाण पंहिंजे रब सां किथे मुख़लिस आहियूं। अल्लाह सां सचाई छाखे चइबो आहे? मुसलमानो, मोमिन मफ़ाद परस्त न हूंदो आहे, ख़ुदि गर्ज़ न हूंदो आहे, हुनजो ताल्लुक अल्लाह जे लाइ ठहे थो, हुनजो ताल्लुक अल्लाह जे लाइ रहे थो। नंबर 2, जेकॾहिं असीं चाहियूं था हक़ीक़ी मुसलमान बणिजी वञूं, त मुसलमान जी निशानी कहिड़ी आहे? अवां चओ था आऊं मुसलमान, आऊं चवां थो आऊं मुसलमान, दुनिया जो हर शख़्स चए थो आऊं मुसलमान, हर शख़्स शायदि कसम खाइण जे लाइ बि तयारु हूंदो साईं आऊं मुसलमान। हक़ीक़ी मुसलमान केरु आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही। मुसलमानों, तन्हाई में सोचो, अकेलाई में भी सोचो इन जुमले ते, छा वाकई आऊं मुसलमान न आहियां? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मुसलमान तो सचो मुसलमान तो हक़ीक़ी मुसलमान तो हुआ जेको पंहिंजी ज़बान सां ऐं पंहिंजे हथ सां कॾहिं बि ॿिए मुसलमान खे तकलीफ़ न ॾींदो हुजे। ऐं जॾहिं बि हदीस जा इहे जुमला पढ़ण, अल्लाह जो कसम आहे, दुनिया में मुसलमान तमामु थोड़ा, हक़ीक़ी मुसलमान तमामु थोड़ा, बल्कि ईअं सम्झो मस्जिदनि में बि घणा मिली वेंदा। हक़ीक़ी मुसलमान अञा थोड़ा, निमाज़ी भी पान के घणा मिली वेंदा, हकीकी मुसलमान अञा थोड़ा, ज़कात ॾियण वारा हज करण वारा भी घणा मिली वेंदा, हकीकी मुसलमान तमाम थोड़ा है। को अहिड़ो थे जेको इहा ज़मानत ॾेई वठे, हाँ मुंहिंजी ज़बान खां कुल मुसलमान महफूज़ आहिनि। को अहिड़ो थे जेको इहा गवाही ॾेई वठे, आउं कंहिंजी गिला कोन कंदो आहियां। को असां मां अहिड़ो थे जेको ये जुमला ॻाल्हाए वठे, आउं कंहिंजे खिलाफ़ चुगलखोरी न कंदो आहियां। अल मुस्लिमु मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, हकीकी मुसलमान तो हुआ जेको ज़बान सां ऐं हथ सां कंहिंखे तकलीफ़ कोन ॾींदो आहे। अल्लाह असांजे हाल ते रहम करे। पंहिंजी ज़बान जी तलवार ऐं तीरनि खां केरु बचियलु हो? पंहिंजी ज़बान त तलवार खां तिखी हलंदी, पंहिंजी ज़बान जा ज़ख़्म त तलवार खां वधीक गहरा हूंदा आहिनि,
पानी ज़बान की शिद्दत, उनकी तेजी, उनकी सख्ती, उनकी तलखी केड़ी शदीद है। केतरे गरीबन की गुरबत असांजी ज़बान से जख्मी थी, केतरे यतीमन की यतीमी असांजी ज़बान से जख्मी थी वे, केतरा मुफलिस लाचार गरीब इंसान असांजे ज़बान के तेज तरीन तीरन ने तलवारन का शिकार बन दिया। असांखे एहसास ही कोन थियो। मस्जिद में वेही गिला, पेनी सफ में वेही गिला, मिंबर ऐं महराब में वेही गिला, कुरान सामू रखी गीबत, अल्लाह के कुरान ने तज़किरा कंदे गीबत, उते ही तबलीग, उते ही गीबत, उते ही तबलीग, उते ही चुगलखोरी, उते ही दीन की दावत, उते ही गलत बयानी, उते ही दीन की दावत, उते ही कूड़ जा तज़किरा। मुसलमानों मुसलमान एड़ो कोन होंदो, मुसलमानों मुसलमान एड़ो कोन होंदो, मुसलमानों मुसलमान एड़ो कोन होंदो आ। मुसलमान तो हुआ जेको इए चई सके मां कंहिंजी गिला कोन कंदो आ। मुसलमान तो होंदो आ जेको इए चई सके मां कंहिंजे खिलाफ चुगलखोरी न कंदो आ। मुसलमान तो उहो होंदो आ जेको इए चए फलाणे जा गुनाह मुझे इल्म में हूंदा तॾहिं आऊं बयान कोन कंदुसि। फलाणो मुंहिंजी गिला करे तो मूंखे ख़बर आ, पर आऊं उनजी गिला कोन कंदुसि। फलाणो मुंहिंजे खिलाफ ॻाल्हाए तो मूंखे ख़बर आ, पर आऊं उनजे खिलाफ कोन ॻाल्हाईंदुसि। इहो मुसलमान, इहो हकीकी मुसलमान आ। सहाबा किराम आया, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफरन की बोली अवां जे खिलाफ त ॾाढी सख्त, अल्लाह जा पैगंबर हो तां जे खिलाफ ॾाढो सख्त ॻाल्हाईंदा, वो इंतहाई हकारत जा जुमला ॻाल्हाईंदा आहिनि। ए मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जा जुमला पंहिंजी शिद्दत जी इंतहा ताईं पहुची, अमांजी मुखालिफत में नफ़रत में अमांजो नालो बि मटाए छॾियो। अल्लाहु अकबर। मुंहिंजे नबी जो नालो एॾो प्यारो नालो, एॾो खूबसूरत नालो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। केर खिलाफ ॻाल्हाए त कीअं ॻाल्हाए, जंहिंजो नालो ई आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिंजी माना है तारीफ़ कयल, जंहिंजी माना है जंहिंजी तारीफ़ कई वञे, जंहिंजा फज़ाइल, जंहिंजा मनाक़िब, जंहिंजे शान खे बयान कयो वञे, उहो नालो आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। काफ़िरनि सोचियो ही नालो अहिड़ो आहे, हिन जो नालो इहो साॻियो ज़िक्र करियो, हिन जी मुखालिफ़त में ॻाल्हायूं, हिन जो नालो ई असांखे रोके थो। ज़ालिमन पैगंबर जो नालो मटाए मुज़म्मम रखी छॾियो। नाले सां नफ़रत, ज़ात सां नफ़रत करण लगा, नाले सां नफ़रत करण लगा। हत्ता के ज़ालिम बाज़ुकात ईअं चवंदा हा इब्न अबी कबशा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में तो इब्न अब्दुल्ला कोने, हू फलाणे शख्स जो पुट आहे। वो पंहिंजे कबीले में खारिज करण की ॻाल्हि कंदा, पंहिंजे खानदान में खारिज करण की ॻाल्हि कंदा हा। सहाबा आया, अल्लाह जा नबी नफ़रत इंतहा ताईं पहुती, अल्लाह जा नबी उन्हनि तव्हांजो नालो मटाए मुज़म्मम रखी छॾियो आहे। पाण अखलाक सां जवाब ॾियनि था। मुंहिंजा सहाबियो परेशान थियण जी ॻाल्हि कोन्हे, हू ॻाल्हाइनि था जंहिंखे उनजो नालो आहे मुज़म्मम, उनजे चवण सां आऊं त मुज़म्मम कोन थींदुसि, छो जो मुंहिंजो नालो आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नून वल कलम वमा यस्सरून वमा अंत बिनिअमति रब्बिका बिमजनून। रब्बुल आलमीन फरमायो, ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तहां के दुनिया मजनू चवंदी आहे, लेकिन तहां मजनू न आहियो। दुनिया वाले खिलाफ ॻाल्हाईंदी आहे, उन्हनि जी मुखालिफ़त सही न आहे। तव्हां केरु आहियो, तव्हांजो तारुफ़ कहिड़ो आहे? इन्नका लअला खुलुक़िन अज़ीम। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह तव्हांखे बहितरीन अखलाक अता कया आहे। मुसलमानों छा असीं वाकई मुसलमान न आहियूं? अल्लाह जो कसम आहे, मुसलमान जी अख बि मुसलमान हूंदी आहे, मुसलमान जी ज़बान बि मुसलमान हूंदी आहे, मुसलमान जा कन बि मुसलमान हूंदा आहिनि, मुसलमान जे दिल जा जज्बात भी मुसलमान हूंदा आहिनि। मुसलमान मस्जिद में भी मुसलमान हूंदो आहे, दुकान में भी मुसलमान हूंदो आहे। मुसलमान मस्जिद जी महफिल में भी मुसलमान होंदो आ, तन्हाई की महफिल में भी मुसलमान होंदो आ। मुसलमान ज़ाहिरी जिंदगी जो मुसलमान ना, तो बातिनी जिंदगी जो मुसलमान ना। मुसलमान कुरान हथ में खणी कुरान की तिलावत कंदे मुसलमान होंदो आ। ऐं अल्लाह जो कसम आ, मुसलमान मोबाइल हलाइंदे भी मुसलमान होंदो आ। पाण केड़ा पानी कैफियत केड़ी आ? कदा पाने पान का सवाल करियो, पानी जिंदगी, पाने ज़मीर, पाने दिल, पाने जज्बात का यो सवाल पूछो, छा वाकई आओ मुसलमान ना या मुसलमान छा होंदो?
उनकी कैफियत छा हूंदी आहे, उनजी निगाह को मुसलमान, उनकी ज़ुबान को मुसलमान, उनके कन्नन जो सिमात को मुसलमान। खबर तो जॾहिं रुकू में वेंदा हा मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक दुआ इहा बि पढ़ंदा हा, अल्लाहुम्मा लका रकअतु, ए मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजे लाइ रुकू कयो आहे, व बिका आमनतु, ए मुंहिंजा अल्लाह मुंहिंजो ईमान तुंहिंजी ज़ात जे मथां आहे, व लका अस्लमतु, अल्लाह मां तुंहिंजे लाइ मोमिन, अल्लाह मां तुंहिंजे लाइ मुसलमान, अल्लाह मां तुंहिंजे लाइ मोमिन, अल्लाह मां तुंहिंजे लाइ मुसलमान। उन खां पोइ अॻिते चवंदा ख़शअलक सम्मी व बसरी व मुखी व अज़मी व असबी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जुमला अल्फाज दुआया कलिमात, ये जुमला आवां के समझाइण चाहियां थो, बल्कि याद कराइण चाहियां थो। पाण रुकू में वेंदा हा त चवंदा ख़शअलक सम्मी, अल्लाह आऊं आहियां मोमिन, अल्लाह आऊं आहियां मुसलमान, मुंहिंजी निशानी आहे ख़शअलक सम्मी, अल्लाह मुंहिंजा कन बि मुसलमान, मुंहिंजो सिमातो बि मुसलमान, अल्लाह तुंहिंजे साम्हूं आऊं बि झुकियो आहियां, मुंहिंजो सिमातो बि झुकी वियो आहे, मुंहिंजा कन बि झुकी आहे, अल्लाह तुंहिंजो आऊं बि फर्मा बरदार रहिया, मुंहिंजा कन मुंहिंजो ॿुधण मुंहिंजी सिमात बि तुंहिंजी फर्मा बरदार रहे। ख़शअलक सम्मी व बसरी, ए मुंहिंजा अल्लाह आऊं बि मुसलमान, मुंहिंजी निगाह बि मुसलमान, अल्लाह मुंहिंजी ज़ात बि तुंहिंजे साम्हूं झुकियल आहे, अल्लाह मुंहिंजी निगाह बि तुंहिंजे साम्हूं झुकियल आहे, अल्लाह आऊं बि तुंहिंजो नाफ़रमान न आहियां, मुंहिंजी निगाह बि तुंहिंजी नाफ़रमान न आहे। व मुखी, अल्लाह मुंहिंजो दिमाग़, मुंहिंजा ख़यालात, मुंहिंजी सोच, मुंहिंजा अफ़कार, मुंहिंजे सोचण जा अंदाज़, मुंहिंजा जज़्बात, अल्लाह सभु तुंहिंजे साम्हूं झुकियल, अल्लाह तुंहिंजो बंदो, तुंहिंजे लाइ मुसलमान, तुंहिंजे लाइ मोमिन, अल्लाह मुंहिंजो ही दिमाग़ बि तुंहिंजे साम्हूं झुकियल आहे। व अज़मी व असबी, अल्लाह मुंहिंजे कुल वजूद जा ही हॾड़ा, मुंहिंजो ही ढांचो, मुंहिंजी सॼी जसामत, मुंहिंजो जोड़ मुंहिंजो कुल वजूद, अल्लाह तुंहिंजो बंदो तुंहिंजे साम्हूं झुकियल आहे। इन्हे खे चइबो आहे सचो मुसलमान। छा पाण सचा मुसलमान न आहियूं? छा पंहिंजी निगाह बि मुसलमान न? छा पंहिंजे निगाहुनि जे ख़यानत खां को बचियल आहे? छा पंहिंजी ज़बान बि मुसलमान न? छा ज़बान जी शिद्दत ऐं तेज़ी खां केरु बचियल आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, मैं यज़मानु लिमा बैन लिहयाय व मा बैन रिजलाय अज़मानु लहुल जन्नह, जेको शख़्स मूंखे ॿिनि शयुनि जी ज़मानत ॾींदो, हिकु ज़बान, ॿी हुनजी शर्मगाह, जेको ॿिनि शयुनि जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। छा ज़बान जी पाण ज़मानत ॾेई सघूं था त मुंहिंजी ज़बान खां केरु महफ़ूज़ आहे, ऐं कंहिंजी गिला कोन कंदो। निवासी भाइरो नाराज़ न थी ॾियो, पर छा ख़्याल, छा ख़्याल, पंहिंजी गिला खां केरु बचियल आहे? पंहिंजी ग़ीबत खां केरु बचियल आहे? पंहिंजी चुगलखोरी खां केरु बचियल आहे? हसद, नफ़रत, इंतकाम जी बाह में भरियल जुमला, छा उन्हनि जुमलनि खां, अल्फाज़नि खां केरु बचियल आहे? केरु सिखे तो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न सिखे। इहा हदीस पढ़ी रोण ईंदो आहे। सहाबी आयो, पुट हली आयो, अल्लाह जे नबी मुंहिंजो बाबा अब्दुल्ला दुनिया में रुख़सत थी वियो आहे, ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलो नमाज़ जनाज़ा पढ़ो। केरु अब्दुल्ला बिन उबई? मुनाफ़िक़नि जो सरदार, इमाम कायनात जो दुश्मन, हर मंजिल ते मुखालिफत करण वारो, हर मंजिल ते नफ़रत करण वारो, पैगंबर जे दुश्मनन के पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम के खिलाफ वठी अचण वारो, हर महाज ते नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां दुश्मनी जो इज़हार करण वारो, जेको इमाम कायनात सां नफ़रत करे, नबी जे हुजरन सां नफ़रत करे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम की सवारी सां नफ़रत करे, नबी जे अहले बैत सां नफ़रत करे, नबी जे शागिर्दन सां नफ़रत करे, ॻाल्हाए त इमाम कायनात जी मुखालिफत में ॻाल्हाए वञे। इमाम कायनात जो मुखालिफ, मुनाफ़िक़नि जो सरदार दुनिया में रुख़सत थी वियो आहे। पुट हली आयो आहे, अल्लाह जा नबी मुंहिंजो बाबा दुनिया में हलियो वियो आहे। छा था चओ? पाण फरमाइनि था इन जो जनाज़ो मोहम्मद पाण पढ़ाईंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। एॾी दुश्मनी, एॾा इख्तिलाफ, एतिरियूं वॾियूं नाराज़गियूं। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, जीअं मूंखे ख़बर पई अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुनाफ़िक़नि जे सरदार जो जनाज़ो पढ़ण जे लाइ वञनि पिया, फरमाइनि था आउं साम्हूं बीही रहियुसि,
अल्लाह जे नबी के पकड़े भी रहे और नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के पकड़े इसरार सा बेतकल्लुफी सा नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के छिकण लगुस अल्लाह जे नबी तव्हां जनाज़े ते कोन वेंदो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां जो जनाज़ो कोन पढ़ाईंदो अल्लाह जे नबी इन मुनाफिक जो जनाज़ो अवां कोन का पढ़ाए सगो उमर बिन खत्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइन था मुखे गालियो याद उन जालिम जी दुश्मनी याद उनकी मुनाफिकत याद हुई उनकी नाफरमानी याद हुई और नबी अलैहिस्सलातु वस्सलाम से जेका दुश्मनी कई हुई वे सब गालियों याद हो मो तंहिं करे रोकियो हो अल्लाह जो नबी तव्हां जनाज़ो न पढ़जो पर साम्हूं जवाब कहिड़ो आयो उमर बिन खत्ताब फरमाइन था जॾहिं मूं ॾिठो इमाम कायनात जे चेहरे ते अखलाक सां भरियल हिकिड़ी मुस्कुराहट हुई चयो जनाज़ो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूर पढ़ाईंदा छा पाण बेड़ा मुसलमान है छा पंहिंजो अखलाक बेड़ो आहे छा पंहिंजा अंदाज़ बेड़ा आहिनि अल्लाह पंहिंजे हाल ते रहम करे पाण त सॻे भाउ खे माफ़ कोन था करे सघूं पाण त हिकिड़ी मस्जिद में ईंदड़ हिकिड़े जमाती खे हिकिड़े सफ़ में बीहण वारे शख़्स खे माफ़ कोन था करे सघूं छा असां चई सघूं था त पाण हक़ीक़ी मुसलमान आहियूं छा पाण चई सघूं था त पाण हक़ीक़ी मोमिन आहियूं नंबर 3 मुजाहिद छा के चइबो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल मुजाहिदु मन जाहद नफ्सा मुजाहिद हुआ जेको पंहिंजे नफ्स सां जिहाद करे जिहाद जा काफ़ी क़िस्म आहिनि पर ॿिनि क़िस्मनि जी वज़ाहत कंदुसि हिकिड़ो आहे जिहाद अकबर अल्लाह जी रज़ा ख़ातिर लेतकून कलिमतुल्लाहि अल-उलिया अल्लाह जे कलिमे ला इलाहा इल्लल्लाह तौहीद दी अज़मत खातिर जिहाद कुफार के खिलाफ जिहाद इस्लाम के दुश्मन से जिहाद अल्लाह के दुश्मन से जिहाद इन्हें के चइबो जिहाद अकबर याद रखो इन्हें का वडो जिहाद दुनिया में कोई इन्हें का वडो जिहाद दुनिया में कोने इन्हें का वडो जिहाद दुनिया में थी को तो सके मुमकिन ना को तमा के इंचे से तबलीग वडो जिहाद होंगो पर जिहाद जेके किताल चइबो उन्हें का वडो कोने मुमकिन ना को सूफिया के इंचे तो नफ्स के खिलाफ जिहाद दुनिया जो वडो जिहाद दा यो जिहाद जरूर है पर यो जिहाद अकबर कोने यो जिहाद अकबर कोने जिहाद अकबर सिर्फ हुआ जेको अल्लाह के दुश्मनन सा किताल करे उन्हें की जिहाद अकबर चइबो आहे पर हिते उन जिहाद जो तस्करो आहे जेको मुजाहिद हर हाल में जिहाद कंदो आहे वो मैदान किताल में कोने वो दारुल हर्ब में कोने वो इस्लाम के दुश्मनन सा कोन तो विड़े हिते त जंग उन जे अंदर जे जंग आहे उन जे नफ्स जी जंग आहे उन जे दिल सा जंग ख्यालात से जंग जज्बात से जंग उनके पांडे अंदर जी जंग है उनके पांडे बातिन जी जंग है पान फरमायो अल मुजाहिद मन जाहद नफ्सा हकीकी मुजाहिद उन्हें के चइबो जेको पांजे नफ्स सां जिहाद करे दिल जा ख्यालात अल्लाह जाने तो एक जड़ा कोन होंदा मस्जिद में हिकड़ा बाहर बिया दिल सां वडो जिहाद करणो पवंदो मस्जिद की महफिल में हिकड़ा दोस्तन की महफिल में बिया उते दिल सां वडो जिहाद करणो पवंदो मस्जिद की महफिल में ख्यालात हिकड़ा तन्हाई में ख्यालात गुनाह सां भरियल है गुनाह के ख्यालात के रोकण जे लाइ दिल सां वडो जिहाद करणो पवंदो तहज्जुद जो टाइम अल्लाह चाहे तो मोमिन बंदो सजदो करे मोमिन बंदो नमाज पढ़े तहज्जुद गुजार हो रे पर दिल से थी न तहज्जुद पढ़ण जे लाइ दिल सां जिहाद करणो पवंदो सर्दी जी मौसम दुकानदार है शटर हेठ कंदो ग्राहक वापस चलियो वेंदो पर इते दिल सां जिहाद करे तो न अल्लाह जो सदायो अल्लाह अकबर अल्लाह जो सदायो हय्या अला सलाह या हिंदे अंदर जी जंग हिंदे बातिन जी जंग हिंदे दिल जी जंग दिल चाहे थी इंसान गुनहगार हो जाए नाफरमान हो जाए नजर आजाद हो जाए ज़बान गिला करे नाफरमानी की जिंदगी हो जाए ऐश इशरत की जिंदगी हो जाए पर ही चे तो ना मुझी जिंदगी हुआ जेको मुझो रब चाहे जेको मुझो अल्लाह चाहे तो मुजाहिद हुआ मन जाहद नफ्सा जेको दिल जो गुलाम ना अल्लाह जो फरमाबरदार मुजाहिद हुआ मुसलमानों फलस्तीन दे मुजाहिद जा अल्फाज याद आया बल्कि अल्फाज याद करे रोण आयो दुआ करियो अल्लाह फलस्तीन दे मुजाहिदीन की मदद फरमाए क़िबला अव्वल दे मुसलमानन की मदद फरमाए इस्राइली औरत यो बयान ॾिनो जॾहिं फलस्तीन दे मुजाहिद मूंखे पकड़ियो मूंखे खौफ हुयो ऐं रब में वरतल हुयसि
आऊं परेशान हुयुसि त आऊं इन्हनि जे हथ में आई हां जेके असांजा दुश्मन आहिनि। हाणे मुंहिंजो छा थींदो? पर उनजी ज़ुबान मां, मुजाहिद जी ज़ुबान मां इहे जुमला जारी थिया। चवण लॻो, ए औरत, तोखे डिॼण जी का बि ज़रूरत न आहे, छो त असांजो अल्लाह जे क़ुरान ते ईमान। इहे मोमिन, इहे ईमानदार, इहे सच्चा मुसलमान आहिनि, इहे सच्चा मुजाहिद आहिनि। अल मुजाहिद मन जाहद नफ्सा, मुजाहिद उन्हें खे चइबो आहे जेको पंहिंजे नफ्स सां, पंहिंजे दिल सां, पंहिंजे दिल जे गुनाहनि सां भरियल जज़्बात सां जिहाद कंदो हुजे। इहो नंबर 4 मुहाजिर केरु आहे? मुहाजिर जो हिकिड़ो मतिलबु आहे हिजरत करण वारो। यादि रखो, हिजरत जा 2 क़िस्म हूंदा। अॼु ताईं पाण हिजरत हिकिड़ी ॿुधी आहे, इहा हिजरत त हिकिड़े इलाइक़े खे छॾे ॿिए इलाइक़े के में मुंतकिल थियो, पंहिंजे इस्लाम ईमान खे बचाए वञो। इहा हिजरत आहे जेका ज़िंदगी जे हर मोड़, हर लहज़े, शायदि हर मिंट में करणी पवंदी आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हिन हदीस में उनजी वज़ाहत कई। पाण फरमायो, अल मुहाजिर मन हजर ज़ुनूब वल ख़ताया, मुहाजिर हकीकी मुहाजिर तो हुआ जेको गुनाहनि खे बि अलविदा चई छॾे त ख़ताउनि खे बि अलविदा चई छॾे। मुसलमानो, छा पाण हकीकी मुहाजिर आहियूं? छा पंहिंजी हिजरत हकीकी हिजरत आहे? अल्लाह ॼाणे थो, अल्लाह ॼाणे थो। पाण पंहिंजी निमाज़ ते गौर करे वठो, तॾहिं त इहो मामलो पाण खे सम्झ में अची वेंदो। मस्जिद आयोसीं, अल्लाहु अकबर चयोसीं, सीने ते हथ ॿधासीं, अल्लाहुम्मा बाइद बैनी व बैन खताया कमा बाअत बैनल मशरिक वल मगरिब। अल्लाह, तुंहिंजो बंदो आयो आहे, वुज़ू करे आयो आहे, तुंहिंजे घर में आयो आहे, तुंहिंजे साम्हूं वेठो आहे, अल्लाहु अकबर चई चुको आहे, हथ ॿधी चुको आहे। ए मुंहिंजा अल्लाह, तोखां मुंहिंजो पहिरियों सवाल आहे, मुंहिंजे विच में, गुनाहनि जे विच में एतिरो फ़ासिलो कर जेतिरो ओभर ऐं ओलह जे विच में फ़ासिलो आहे। निमाज़ी जो पहिरियों सवाल, सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक, दी जाए ते दी दुआ, अल्लाहुम्मा बाइद बैनी व बैन खताया कमा बाअत बैनल मशरिक वल मगरिब व नक्किनी मिनल खताया कमा नक्कैत अस्सौबल अब्यज़ मिनद दनस। ए मुंहिंजा अल्लाह, मूंखे गुनाहनि खां धोई छॾ। अल्लाह, गुनाहनि खे मूंखां परे करे छॾ, मूंखे गुनाहनि खां परे कर, गुनाहनि खे मूंखां परे कर। केतिरो फ़ासिलो हुजे, गुनाहनि में केतिरी दूरी हुजे, ॿिन्ही जे विच में केतिरो बि फ़ासिलो हुजे, अल्लाह जेतिरो फ़ासिलो तो ओलह ऐं ओभर जे विच में रखियो आहे। छा पाण गुनाहनि खां एॾा परे आहियूं? निमाज़ी वारो छा ख़्याल आहे? पाण गुनाहनि खे एतिरो छॾे ॾिनो आहे? छा पाण गुनाहनि सां एतिरी नफ़रत करियूं था जीअं मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सेखारी आहे? मुसलमानों, जेकॾहिं पाण चाहियूं था पाण गुनाहनि खां बची वञूं, पाण गुनाहनि खां रुकिजी वञूं, फितननि जे हिन दौर में 3 अमल करे वठो, 3 मंज़िलूं माणे वठो, इंशाअल्लाह के गुनाह जे वेझो कोन वञी सघंदासीं। पहिरीं मंज़िल इहा आहे अल्लाह जो ख़ौफ़, तक़वा, इत्तक़ुल्लाह हक़ तुक़ाते। अल्लाह खां ईअं डिॼो त डिॼण जो हक़ अदा थी वियो। नज़र खां पहिरियों सोचो मुंहिंजो रब नाराज़ थींदो त नज़र झुकाए छॾियो। ॻाल्हाइण खां पहिरियों सोचो मुंहिंजो रब नाराज़ थींदो त पंहिंजी ज़बान खे रोके छॾियो। हलण खां पहिरियों सोचो हिननि कदमनि ते मुंहिंजो रब नाराज़ थींदो, पंहिंजे कदमनि खे रोके छॾियो। रब खां ईअं डिॼो त डिॼण जो हक़ अदा थी वञे। अल्लाह फरमायो, वतख़शन्नास वल्लाहु अहक़्क़ु अन तख़शा। छा तूं माण्हुनि खां डिॼंदो आहे? अल्लाह जो वधीक हक़ आहे तूं पंहिंजे रब खां डिॼंदो कर। तक़वा जी मंज़िल, परहेज़गारी जी मंज़िल ते जेकॾहिं को पहुचंदो आहे न, पोइ यूसुफ अलैहिस्सलाम जी सीरत जो मुसाफ़िर बणिजी वेंदो। इन्हें तक़वा, इन्हें ख़शियत जी मंज़िल ते केरु पहुचंदो आहे, तूं हमेशह जे लाइ गुनाहनि खां बची वेंदो आहे। नंबर 2, अल्लाह जी मोहब्बत, अर्श रब जी मोहब्बत। जेकॾहिं इहा हक़ीक़ी मोहब्बत दिलनि में अची वञे न, पोइ निमाज़ूं पढ़णु आसान थी वेंदियूं, पोइ तहज्जुद पढ़णु आसान थी वेंदो, पोइ क़ुरान जी तिलावत ॾाढी आसान थी वेंदी। सिर्फ़ु आसान न बल्कि तहज्जुद सां मोहब्बत थी वेंदी, क़ुरान जी तिलावत सां मोहब्बत थी वेंदी, निमाज़ सां मोहब्बत थी वेंदी। जेकॾहिं अल्लाह सां ॾाढो आसान थी वेंदो, पोइ नेकियनि ते हमेशगी करणु ॾाढी आसान थी वेंदी। अल्लाह जी हक़ीक़ी मोहब्बत जेकॾहिं दिलनि में अची वञे न, पोइ गुनाह करण खां पहिरियां घटि में घटि इहो त ख़्यालु ज़रूरु ईंदो न, शायदि मुंहिंजो रब मूंसां मोहब्बत कंदो आहे
महबूब रब की मोहब्बत में ख़यानत करण कोन तो चाहियां, अल्लाह की मोहब्बत में ख़यानत करण कोन तो चाहियां। यह मोहब्बत की मंजिल जेकर मिली वने तो पान गुनाहन का बची वेंदासीं। नंबर 3, नमाज, रस्मी नमाज न, हकीकी नमाज, आदत वाली नमाज न, इबादत वाली नमाज, मुआशरे वाली नमाज ना, मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के तरीके ऐं सुन्नतुन से भरियल नमाज। उन्हें नमाज जो आगाज ही थींदो आहे, अल्लाहुम्मा बाइद बैनी व बैन खताया कमा बाअदत बैनल मशरिक वल मगरिब। इन्हें मंजिल पे पहुंचंदासीं त अल्लाह जो ऐलान आहे, इन्ना सलात तन्हा अनिल फहशाई वल मुनकर, बेशक नमाज बेहयाई ऐं बुराई का बचाईंदी आहे। मुझे गुफ्तगू जो खुलासो हुआ हकीकी मोमिन हुआ जैसे बारे में दुनिया जो एडो भरम हुए, एडो यकीन ने एतमाद हुए, थी मानू एडो आ जैका असांजो वजूद, असांजी जान, असांजा माल हमेशा के लिए महफूज है। हिन मानू मां असांखे को खौफ कोने, हिन मानू मां असांखे को खतरो कोने। नंबर 2, हकीकी मुसलमान हुआ जैसी ज़बान ऐं हथ की तकलीफ का ॿिया मुसलमान महफूज हुआ। नंबर 3, हकीकी मुजाहिद हुआ जेको पंहिंजे नफ्स सां, नफ्स अम्मारा सां, बुराई के ख्यालात सां ऐं पंहिंजे दिल सां जिहाद कंदो आहे। नंबर 4, हकीकी मुहाजिर हुआ जेको अल्लाह जी रज़ा जे लाइ हर गुनाह, हर खता के छॾे वेंदो आहे। दुआ है अल्लाह ताला मांखे मूंखे हकीकी मोमिन, हकीकी मुसलमान, हकीकी मुजाहिद ऐं हकीकी मुहाजिर ठाहे। आमीन व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।